जी नाज़रीन, असां पनोआकल शहर में मौजूद आहियूं जिते समूरी सिंध जीअं पनोआकल शहर अॼु मुकमल तौर लॉकडाउन आहे ऐं पनोआकल SDM मुख्तियारकार DSP SHO पनोआकल शहर जी विज़िट करे रहिया आहिनि जिते पनोआकल शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा रोड रस्ता मुकमल तौर बंदि आहिनि। कोरोना वायरस जे सबबि जेको बि घर खां ॿाहिरि गैर ज़रूरी निकिरे थो ऐं कानून जी भञकड़ी करे थो उनखे फौरी गिरफ़्तार करे उन लॉकअप कयो आहे ऐं हू पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी अखबार में हुन जो अच ईंदो। हाँ साईं हाँ। हिन आइसोलेशन जो मक़सदु छा आहे? थोरो दुकान बंदि करण त न आहे न। अवाम में आगाही आहे त हर को परे हुजे ऐं ॿ कस्टमर अचनी 4-4 फुट परे हुजे। हाँ साईं हाँ। तो न मिले पे मछली मिले पे हलो निकलो हल